सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ जिथे पूरी सिंध जी अवाम सरापा एहतजाज आहे, उते ख़ैरपुर नाथन शाह शहरी जज शहरी पिणु उन मनसूबे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। अचो त असीं ख़ैरपुर नाथन शाह जे बाशऊर अवाम सुजाण धुरियुनि सियासी समाजी धुरियुनि खां उन हवाले सां उन्हनि जा वीचार मालूम कयूं था त हू छा था चवनि सिंध मां 6 कैनाल कढण जे हवाले सां। जेके हूंदा उन जा ज़िम्मेवार अमी हूंदा ऐं उन अवां जेकॾहिं पाणी बंदि कयो त तव्हां आम सलामत कोन हूंदव ऐं ही मुल्क जा बि अमी ख़ैर खाना आहे। 6 कैनाल माना त ही एॾी त माना ज़ोरावरी आहे जो माना ज़ोर ते उहो 6 कैनाल माना ठाहे ऐं सिंध खे थोरो पाणी मिले थो, छो त हिननि मुआहदनि जी भञकड़ी करे जेको असांजे हिसे जो पाणी हो तव्हांखे हर लिहाज़ खां सियासी लिहाज़ खां थोरे मज़हबी हिसाब सां तव्हां स्टडी कंदा त उन में इहो चयलु आहे त जेके पुछड़ी वारा आहिनि उन्हनि जो बुनियादी हक़ु आहे त पुछड़ी वारनि जी मर्ज़ी खां सवाइ कुझु बि न कयो वञे। पर हमेशह हिननि जेका सिंध सां बेवाजी बि कई आहे हिन महिल 6 कैनाल कढी ऐं जेको आहे सो पंहिंजे ज़मीनुनि खे चोलिस्तान खे आबाद करे ऐं पाण खे कनि था ऐं जेको फार्मिंग इनिशिएटिव जेको प्रोग्राम हिननि शुरू कयो आहे उन तहत जेको आहे सो ही माना असांजो पाणी चोराइनि था। सिंधु दरिया जो पाणी ॾींहों ॾींहुं घुटंदो वञे। असांजे शहरनि ॿाहिराड़ियुनि ॻोठ ॻोठ में पाणी हर साल अॻे खां घटि थो थिए ऐं नतीजे में सिंध जो अक्सर इलाइक़ो सोकड़ जो शिकार थींदो वञे ऐं असांजा पंहिंजा इलाइक़ा जेको हींअर दादू ज़िले में असां वेठा आहियूं त असांजा इलाइक़ा बि इलाही सोकड़ जो शिकार आहिनि। पोइ हिन कैनाल ठहण जी कहिड़ी ज़रूरत आहे त उन जे करे ऐं माज़ी में हिन महिल जेको ग्लेशियर जेको आहे गरंदा तकिड़े गरंदा था वञनि त पाणी जी शदीद अॻिते हली खोट थींदी। जॾहिं शदीद खोट थींदी त सिंध समूरी सोकड़ जो शिकार थी वेंदी। ऐं ॿियो इहो त जेकॾहिं डाउन स्ट्रीम में पाणी छोड़ नथो कनि त समुंड ॾींहों ॾींहुं असांजी ज़मीनूं जेके आहिनि उहो पाईंदो अचे थो, जंहिं तहत बदीन ठटे जूं ज़मीनूं असांजियूं उहे मुकमल तौर ते समुंड जे लिपेट में अची वियूं आहिनि। इक़्तिदार में आई आहे उन सिंध खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नुक़सानु ॾिनो आहे। हिन वक़्तु ज़रदारी लीग पंहिंजे सदारती हाउस में बिल पास कयो आहे त 6 कैनाल ठहनि। पीपल्स पार्टी वारा ॿाहिरि ड्रामो था कनि त 6 कैनाल किथे था ठहनि। बाबा तव्हां मंज़ूरी ॾिनी आहे, कैनालनि जो कमु हले थो पियो ऐं सिंधु दरिया ते हर दौर में वार थियो आहे ऐं सिंध जे माण्हुनि हर दौर में जिदोजहद कई आहे। असांजो जेको हीअ 6 कैनाल जेके ही कढनि पई असांजी सरकार वफ़ाक़ी सरकार ऐं पीपल पार्टी जी जो सपोर्ट ते जेका आहे सदर साहिब जी सहीअ सां जेको ही 6 कैनाल वारो मामिलो आहे असीं उनखे बिल्कुलु उनखे कंडेम कयूं था। 6 कैनाल जॾहिं हीअ ठहिया त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां तव्हां असांखां वधीक वाक़ुफ़ु आहे होशियारु आहियो त 6 कैनाल जॾहिं हीअ ठही दंग थिया त सखर खां हेठि हिकिड़ो फुलो पाणी जेको आहे उहो बि कोन अची सघंदो असां। 6 कैनालनि ते सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध जो डॉक्टर हुजे, सिंध जो वकील हुजे, सिंध जा शागिर्द हुजनि, सहाफ़ी हुजनि, हर मकतब फ़िक्र सां तालीम रखंदड़ दोस्त जेको सो इन मामले ते एतिराज़ वारियो आहे ऐं असां सरापा एहतजाज आहियूं। असांखे शदीद तहफ़ुज़ात आहिनि त असांजी ज़मीनूं अञा वधीक बंजर थींदियूं